बार खणी करे रोड ते रखी चौक ते रखी। हिन दौर में भी कराची जहिड़े शहर में छा पूरे पाकिस्तान में अहिड़ा माण्हू मौजूद आहिनि जेके न्याणियुनि खां नफ़रत कनि था। अच्छा क़ुरान छा थो चए? वइदा बुश्शिर अहदुहुम बिल उन्सा, जॾहिं ख़ुशख़बरी ॾिनी थी वञे अदा न्याणी ॼाए थी, वल्ल वजहुहु मुस्वद्दन वहुव कज़ीम, उनजो चेहरो बिल्कुलु दागी जहिड़ो कारो थी थो। या अल्लाह तबारक व तआला मंज़र कशी फरमाए थो पियो मुशरिकीन मक्का जी, त जॾहिं उन्हनि खे ख़ुशख़बरी मिलंदी त तव्हांखे न्याणी ॼाई आहे त उन्हनि जो चेहरो कारो थी वेंदो। साॻियो माहौल असांखे पाकिस्तान में नज़र अचे। जॾहिं ॿुधायो थो वञे त न्याणी ॼाई आहे त चेहरो बिगड़ी थो। उहे छा कंदा मुशरिकीन मक्का? अल्लाह साईं थो फरमाए सूरत नहल जे अंदरि, यतवारा मिनल क़ौम, माण्हुनि खां लिकंदो वरतंदो न्याणी ॼाई आहे। केरु पता पुछे मूंखे छो? मिन सूई मा बुश्शिर बिही, उन ख़ुशख़बरी जे करे जेका हिनखे किनी थी लॻे, माण्हुनि खे लिकंदो पियो वरते। माण्हू छा चवंदा? न्याणी ॼाई थी वरी न्याणी। चेहरो खणी ॿाहिरि न निकिरंदो हुयो त मथां माण्हू चवनि त भेण न्याणी ॼाई थी। पोइ सोचींदो युमसिकुहु अला हूनिन, या त न्याणी खे रखां ज़िल्लत बर्दाश्त कयां, अम यदुस्सुहु फि तुराब, या त वञी करे मिट्टी में दफ़नाए छा इज़तदार थियां। इहो पियो सोचींदो मुशरिक मक्के जो मुशरिक पाण। या त पोइ हुनखे पाण वटि रखां ऐं ज़लील थियां माशरे जे अंदरि, या त हुनखे ज़िंदा वञी करे मिट्टी में दफ़न करे छा ऐं माशरे जे अंदरि इज़त सां रहां। अल्लाह साईं थो फरमाए साअ मा यहकुमून, केॾो बुरो सोचींदा, केॾो बुरो फ़ैसिलो कंदा हुआ। अल्लाह साईं असांखे सम्झ नसीब फरमाए, न्याणियुनि जी इज़त करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उलमा किराम दुआ लिखी आहे, न्याणी ॼमे पुट जे ॼमण जी दुआ मूं कोन पढ़ी आहे, हूंदी भला। न्याणी ॼमे त उलमा किराम दुआ लिखी आहे, बाबा अची वञी करे जिंदी करे न्याणी ॼाई हुनखे दुआ ॾियोसि। दुआ कहिड़ी आहे? इमाम नववी रहमतुल्लाह अलैह अल अज़कार जे अंदरि दुआ लिखी आहे, बारकल्लाहु लक फिल मौहूबती लक, अल्लाह साईं तोखे बरकत अता फरमाए, तोखे न्याणी ॼाई आहे। व शकरतल वाहिब, ऐं तोखे घुर्जे त तूं न्याणी ॾियण वारे जो शुक्र अदा कर। अल्लाह तबारक व बलगत अशद्दहा, अल्लाह करे तुंहिंजी न्याणी जवानी खे पुॼे। व रुज़िक़त बिरहा, ऐं हिन जी रिस्क, हिन जो जेको नेकी आहे उहा अल्लाह साईं तोखे बि नसीब फरमाए। माना ही वॾी थिए, नेकोकार थिए, साले थिए त उन नेकी कंदी, जेके निमाज़ पढ़ंदी, रोज़ा रखंदी, ख़ैर जा कम कंदी, उन जो सवाब वालिदैन खे बि मिलंदो। अने इहा दुआ ॾिजे त अल्लाह साईं इन जी नेकी जो हिसो तोखे बि अता फरमाए। ऐं वरी जंहिंजे घर में न्याणी ॼाई आहे, जेको ही दुआ ॾियो उहो जवाब हीअं चयो, बारकल्लाहु लक, अल्लाह साईं तोखे बि बरकत अता करे। व बारक अलैक, बल्कि अल्लाह साईं तुंहिंजे मथां रहमतूं बरकतूं जो नाज़िल फरमाए। व जज़ाकल्लाहु खैरा, अल्लाह साईं तोखे बहितरीन बदिलो अता फरमाए। व रज़क़कल्लाहु मिथलहा, अल्लाह जीअं मूंखे न्याणी ॾिनी आहे, अल्लाह तोखे बि न्याणी अता फरमाए। व अजज़ल सवाबक, अल्लाह साईं तोखे बहितरीन सवाब अता फरमाए। न्याणी जी पैदाइश ते दुआ किताबनि जे अंदरि मिले थी पई, पुट जी पैदाइश ते दुआ को बाक़ाब थी मिले। इन मां ख़बर पई त न्याणी जी वॾी अहमियत आहे बनिस्बत पुट जी। यकीनन असांखे पुट जी ज़रूरत आहे। असां वॾा थींदासीं, कमाईंदो, असां पढ़ा थी वेंदासीं, असांजो सहारो बणजंदो। इहा फितरी हिकिड़ी ख़्वाहिश आहे पुट जी, भले हुजण बि घुरिजे, पर न्याणी खां नफ़रत न। कुझु हदीस मुबारक ॿुधाइनि, न्याणी जे ॼमण ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कहिड़ी बेशरत हुई। बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अञा घर मुबारक में तशरीफ़ खणी कोन आया त मूं वटि हिकिड़ी औरत आई, मूंखे अची करे चवण लॻी, उन वटि ॿ ॿार हुआ हंज ते, मूंखे अची करे चवण लॻी त अम्मा घर में मूं वटि खाइण जे लाइ कुझु बि कोन्हे,
मेहरबानी कर कुछ खाइण जे लाइ त ॾे। बीबी आयशा फरमाए थी त मां घर में कुछ ॻोल्हियो मूंखे कुछ बि न मिलियो सवाइ हिकिड़ी खजी। मुंहिंजे घर में हिकिड़ी खजी पई मूं अची खणी ॾिनी मां मूं वटि कुझु बि कोन अचे। पोइ मूंखां खजी वरिती हो न, खजी खे ॿ धके, हिकिड़ो टुकड़ो हिकिड़ी न्याणी खे ॾिनई, ॿियो टुकड़ो ॿी न्याणी खे ॾिनई, ॿ न्याणियूं गॾु बसि, पाण कुझु बि कोन खाधई। बीबी साईं फरमाए थी वो फारिग थी करे हली वई। तव्हांजो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ खणी आया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अर्ज़ कयो, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेड़ी औरत आई, हुन जूं ॿ न्याणियूं हुयूं, मूंखां सवाल कई, मूं वटि कुझु बि न हो, मूं खजी ॾिनी, ॿ टुकड़ा कई, हिकिड़ो हिकिड़ी खे ॾिनी, ॿियो ॿी खे ॾिनी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मन इब्तुलिय मिन हादिहिल बनाति बिशैइन, जेको आज़माइश में पियो न्याणियुनि जे करे, न्याणियूं मिलियूं, हाणे हिन जी तरबियत करणी आहे, हिनखे तालीम ॾियणी आहे, हिनखे अखलाक सेखारिणा आहे, हिन जी वरी जवानी खां बाद में हिन जी शादी करणी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो इहो आज़माइश में मुब्तला थी वियो। मन इब्तुलिय मिन हादिहिल बनाति बिशैइन कुन्न लहु सित्रम मिनन नार, जेको माण्हू न्याणियुनि जे ज़रिए सां आज़मायो वियो, अल्लाह सां हिनखे न्याणियूं ॾिनियूं ऐं हू आज़माइश में पइजी वियो, अल्लाह तबारक व तआला इन न्याणियुनि जे ज़रिए हुनखे जहन्नम खां आज़ाद फरमाए। यह बुखारी शरीफ की अहिड़े ही किस्म जी रिवायत हिकिड़ी ॿी अचे थी जेका मुस्लिम शरीफ जी रिवायत आहे। बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा फरमाए थी, मूं वटि हिकिड़ी औरत आई, उन वटि ॿ न्याणियूं हुयूं, अची मूंखां सवाल कयो मूंखे खाइण जे लाइ कुझु ॾे। मूं वटि कुझु खाइण जे लाइ कोन हो, मूं ॾिठो त मुंहिंजे घर में सिर्फ़ु 3 खजियूं पयूं, 3 खजियूं मूं खणी करे हुनखे ॾेई छॾियूं जेका। पोइ ॿिनि न्याणियुनि सां गॾु आई, मूं ॾिठो त हुन हिकिड़ी खजी हिकिड़ी न्याणी खे ॾिनी, ॿी खजी ॿी न्याणी खे ॾिनी, 3 खजी हथ में रखी, खाधई कोन हथ में रखी। जॾहिं हुन न्याणी न हिकिड़ी हिकिड़ी खजी खाई वरिती त पोइ ॿी घुरियऊंसि त हुन छा कयो, जो हुन हिकिड़ी खजी खे 2 टुकड़ा कई, हिकिड़ो हिकिड़ी खे टुकड़ो ॾिनो, ॿी खे। बीबी आयशा फरमाए थी, मूंखे ताजुब थियो, 3 ॾिनमि त 3 हिकिड़ी हिकिड़ी करे खाइनि, मां हुई भला हिकिड़ो खाई छॾे ख़ैर, पर न हिकिड़ी हिकिड़ी अॻु में विराई, वरी हिकिड़ो खे 2 टुकड़ा करे वरी हुननि में विराई, हली वई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया, मूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ताजुब में अर्ज़ कयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी अहिड़ी औरत आई ऐं हीउ मामलो थियो। मुस्लिम शरीफ जी रिवायत आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, इन औरत खे अल्लाह तबारक व तआला जहन्नम खां आज़ाद करे छॾियो, जन्नत इन ते लाज़िम करे छॾियो। अन अबी सईद अल-खुदरी रज़ियल्लाहु अन्हु क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन आला 3 बनातिन। अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु जन फरमाइनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, जे माण्हू 3 न्याणियुनि जी परवरिश कई, उहे 3 धीअरूं हस, उहे 3 भेणूं हस, या के यतीम जी न्याणी परवरिश कई, 3 न्याणियुनि जी, पर न माइटाणियूं न छा ॿाहिरि जो, पर 3 न्याणियुनि जी परवरिश कई, फअदबहुन, उनखे अदब भी सेखाई, वज़वजहुन, उन्हनि जूं शादियूं भी करे छॾी, व अहसन इलैहिन, ऐं हुन सां सुठो मामलो भी कई, फलहुल जन्नह, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह से उनखे जन्नत में दाखिल फरमाए। अबू दाऊद शरीफ जी खाली पंहिंजी धीअ न, पंहिंजी भेणुनि जी भी परवरिश कई, या पंहिंजी के माइटाणी जी 3 न्याणियूं हुजनि उन जी परवरिश कई, या के पाड़े में यतीम हुयो उन जी परवरिश कई, 3 न्याणियूं हुयूं, अल्लाह तबारक व तआला उन जे लाइ जन्नत लाज़िम फरमाए छॾी। अन इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन कानत लहु उन्सा, 2 न्याणियुनि जो मामलो पहिरीं गुज़रियो, हिकिड़ी हदीस बीबी आयशा री गुज़री, 3 वारो भी हींअर हदीस गुज़री, हाणे हिकिड़ी न्याणी। मन कानत लहु उन्सा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, जे माण्हू हिकिड़ी न्याणी फलम यइदहा, उनखे दफन न कई, वलम युहिनहा,
उनके ज़लील भी नथो करे, उनकी इज्जत करे तो फलन युक्सिर वलदहु अलैहा ऐं न वरी पुटन खे उन जे मथां तरजीह थो ॾे। इंदो आहे न पुटन खे वधीक चाहत, उनकी वधीक देखभाल, उनकी वधीक ख़िदमत, न्याणी जी घटि, न न ईअं बि नथो करे, उनखे तरजीह नथो ॾे, सभिनि सां हिक जहिड़े नमूने सां पेश अचे थो पियो। अदखलहु अल्लाहु जन्नत, अल्लाह साईं इन बाने खे ज़रूर जन्नत में दाख़िल कंदो। ये भी अबू दाऊद शरीफ जी इन मां ख़बर पई त जंहिंजी हिकिड़ी न्याणी हुजे या ॿ न्याणी हुजनि या 3 न्याणी हुजनि, उनजी परवरिश करे, उनजी तरबियत करे, उनजी तालीम जो बंदोबस्त करे, उनजी शादियूं कराए छॾे, अल्लाह तबारक व तआला इन माण्हू खे इन न्याणी जे एवज़ में जन्नत अता फरमाए। ऐं न्याणियुनि सां इज़हार मोहब्बत बि कजे। असां हज़रत साहब फरमाईंदो आहे त पंहिंजे घर वारनि खे एहसास कमतरी जो शिकार थियण न ॾियो, उन्हनि सां वक्तन फ़वक्तन गाहे बगाहे इज़हार मोहब्बत कयो। घरवारी खे चओ मूंखे तोसां मोहब्बत आहे, अहिड़े ई नमूने सां पंहिंजी न्याणियुनि खे बि चओ मूंखे तव्हां सां मोहब्बत आहे, इज़हार मोहब्बत कयो उन्हनि सां, एहसास कमतरी जो शिकार न थियनि, परेशान न थियनि। अनिल बरा रज़ियल्लाहु अन्हु क़ाल, हज़रत बरा बिन आज़िब रज़ियल्लाहु ताला ने फरमाया दखलतु मअ अबी बकर, मां अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु सां गॾु दाख़िल थियुसि। अव्वल मा क़दिम अल मदीना, त शुरू में जेके माण्हू मदीने में दाख़िल थिया त मां बि गॾु हज़रत अबू बकर सां गॾु मदीने पहुतासीं। बीबी आयशा बीमार थी, फ़इज़ा आयशतु इब्नतुहु मुस्तजिअतुन, बुखार थी पियुसि। मदीना मुनव्वरा में जीअं ई हितां साहबी सगोरा वेंदा विया ऐं हिते बुखार थींदो वियो, छो करे हुते वबा हुई पहिरीं। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआ घुरी, जंहिंजी बरकत सां वबा ख़तम थी वियो। त जीअं ई दाख़िल थींदा विया बुखार चढ़ंदो, जीअं दाख़िल बीबी आयशा मदीना मुनव्वरा में जीअं पहुती बुखार कद असाबतहा हुमा, तहक़ीक़ उनखे बुखार थी चुको हो। फ़अताहा अबू बकर, हदे बरा बिन आज़िब रज़ियल्लाहु अन्हु चए थो त मूं ॾिठो, मां आयुसि बीबी आयशा सिद्दीक़ा ॾे, बाबू अबू बकर आयो। फ़क़ाल लहा, चवण लॻो पंहिंजी न्याणी खे, कैफ़ अंति या बुनय्यतु, न्याणी तुंहिंजी तबियत कीअं आहे? बुनय्यतु माना मुंहिंजी प्यारी न्याणी, तुंहिंजी तबियत कीअं आहे? वक़ब्बल ख़द्दहा, ऐं वरी पोइ गलनि ते चुमी बि ॾिनईंसि। इज़हार मोहब्बत जो हिकिड़ो तरीक़ो इहो आहे जो न्याणी खे चुमी ॾिजे। अबू दाऊद शरीफ जी रिवायत। केर तो चाहे तो जन्नत जे अंदर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथ मिले, हर कोई चाहे। या उहा नेमत आहे जो माण्हू सॼी ज़िंदगी अल्लाह वारा रोईंदा रहिया गिड़गिड़ाईंदा रहिया, अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाड़ो नसीब फरमाए छॾे। इहा उहा नेमत आहे तव्हां असांखे मिली सघे थी हिकिड़े कम जे करे। अन अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु तआला अन्हु जन फरमाइन था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, मन आल जारियतैन, जे बिन न्याणियुनि जी तरबियत कई, परवरिश कई, दखलतु अना व हुवल जन्नत कहातैनी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया उहो ऐं मां, जे बिन न्याणियुनि जी तरबियत कई परवरिश कई, उहो ऐं मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत में ईअं गॾु हूंदासीं जीअं ॿ आंगुरियूं पाण में गॾु आहिनि। जेको न्याणियुनि जी परवरिश कंदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ईअं गॾु हूंदो जन्नत जे अंदर जीअं ॿ आंगुरियूं पाण में गॾु। इहा बिशारत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण तिरमिज़ी शरीफ़ जी चंद गुज़ारिशात जल्दी। नंबर 1, न्याणी ॼमे त ईअं राज़ी रहिजे जीअं पुट जे ॼमण ते माण्हू राज़ी रहे, कंहिं क़िस्म जो चेहरे ते घुंड न अचे, परेशानी न अचे, तकलीफ़ न थिए। अल्लाह जी नेमत जी पुट आहे तीअं अल्लाह जी नेमत न्याणी। नंबर 2, पुट जे पैदाइश ते जहिड़े नमूने सां माण्हू दिलि जे अंदरि ख़ुशि थिए थो पियो त न्याणी जी पैदाइश ते बि ओड़ो ई ख़ुशि थिए, नफ़रत जो इज़हार न करणु घुरिजे। नंबर 3, जीअं पुट खे तालीम और तरबियत जो एहतमाम कयो थो वञे त न्याणी जे लाइ बि ओड़े नमूने सां तालीम और तरबियत जो
एहतमाम करो। नंबर 4, असांजी ज़ाल या असांजी नुंहं उन जी बि अहिड़े ई नमूने सां इज़त करणु घुरिजे जीअं असां चाहियूं था त मुंहिंजी धीअ कंहिंजी वञी ज़ाल थिए या मुंहिंजी धीअ कंहिंजी वञी नुंहं थिए ऐं उहो अहिड़े नमूने सां इज़त करे। असांखे बि घुरिजे त असां ॿिए जी धीअ सां बि अहिड़े नमूने सां सुलूक कयूं। नंबर 5, न्याणी के जे घर में ॼमे त उन खे तानो न ॾिजे। ये गुज़ारिश आहे। आख़िर में हदीस ॿुधाई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि हिकिड़ो माण्हू आयो सहाबी सगुरो, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां ज़माने जाहिलियत में हिकिड़ो गुनाह कयो हो, अल्लाह जा रसूल अल्लाह मूंखां गुनाह बख़्श थींदो अलाए कोन थींदो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, तूं गुनाह बयान कर, ॾिसूं त सही केतिरो वॾो तुंहिंजो गुनाह आहे। उन जो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजो गुनाह एॾो वॾो आहे जो आसमाननि में फैलाइजे त आसमान नंढा थी वेंदा, ज़मीन में फैलाइजे त ज़मीन भरिजी वेंदी। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजो गुनाह इन्हनि खां बि वॾो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, तूं बयान कर तुंहिंजो गुनाह कहिड़ो आहे। चवण लॻा, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां ज़माने जाहिलियत में जॾहिं कलमो कोन पढ़ियो हो, इस्लाम क़बूल कोन कयो हो, मुंहिंजा प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे घर में उम्मीद हुई, मुंहिंजी घरवारी खे पेट हुयो, उनखे उम्मीद हुई मां सफ़र ऐं तिजारत जे लाइ ॿाहिरि वञा पियो, ऐं मुंहिंजो तिजारत जो जेको सफ़र हुयो कि ॿिए मुल्क जो हुयो, ऐं मुल्कनि खां मोटंदे मोटंदे साल 2 साल 3 साल लॻी वेंदा हुआ। ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं पंहिंजी घरवारी खे चयो त जेकॾहिं पुटु ॼमई त हुनखे एज़ाज़ ऐं इकराम सां रखजांइ, जेकॾहिं न्याणी ॼमई त हुनखे ॿिए ॾींहं ते दफ़न करे छॾिजांइ, मां अचां त हुनजो चहिरो बि न ॾिसां। ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां ईअं पंहिंजी घरवारी खां मोकिलाए करे हलियो वियुसि। कुझु अरसो गुज़रियो, मां आयुसि, पोइ साल गुज़रियो या 2 साल या 3 साल गुज़रिया, मां जीअं आयुसि अचां त मूं पंहिंजी घरवारी खां पुछियो त ॾे ख़बर छा ॼायो हो जो तूं मूंखे बयानु त कर। उन ॿुधायो त न्याणी ॼाई हुई, मूं हुनखे दफ़न करे छॾियो। ठीकु आहे, ठीकु, सुठो कयो तो, न्याणी ॼाई त हुनखे दफ़न करे छॾियो, पर हुनखे न्याणी ही ॼाई हुई, पर हुन दफ़न कोन कयो हो। एतिरे में न्याणी हिकिड़ी नंढड़ी आई, घर में दाख़िल थी। हिन पुछियो, कंहिंजी छोकिरी आहे? ॿुधायसि त पाड़े वारनि जी छोकिरी आहे ऐं हिते घुमण आई आहे। हाणे झटपट कीअं ॿुधायसि त जंहिं न्याणी खे तूं पंहिंजे पेट में छॾे वए हैं उहा न्याणी तुंहिंजे साम्हूं आहे। मूं बि हुनखे तकड़ में कूड़ हणी छॾियो त न न्याणी ॼाई हुई, मूं दफ़न करे छॾी, ऐं पाड़े वारे जी छोकिरी आहे ऐं असांजे आई आहे। हाणे इन घुम में परेशान बि हुई त मां ॿुधायांसि त कीअं ॿुधायांसि, ऐं न्याणी त असांजी आहे, हीअ त पाड़े में वेंदी बि कोन, हाणे सॼो ॾींहुं घर में ई हूंदी। बिलाख़िर घुमंदे मूं हुनखे मानी बि खाराई। मानी खाराइण खां पोइ मूं पंहिंजे मुड़ुस खे इत्मिनान सां ॿुधायो त परेशान थियण जी ॻाल्हि न आहे, मां बि कंहिंजी न्याणी आहियां, ऐं तोखे बि अलाह साईं न्याणी ॾिनी आहे। जेकॾहिं मां न्याणी न ॼमां हा त तुंहिंजे निकाह में न अचां हा, मां न्याणी न ॼमां हा त तोसां मुंहिंजी शादी न थिए हा, लिहाज़ा तोखे बि न्याणी ॼमी अथई, इहा तुंहिंजी धीअ आहे। मूं हुनखे दफ़न कोन कयो हो। जीअं हुन ॿुधो, हुनजो चहिरो मुतग़य्यर थी वियो, हुनजो चहिरो फिरी वियो, हुनजे चहिरे ते दांगी बणिजी वई। हुन चयो, तो इंतिहाई ग़लति कमु कयो आहे, मूं तोखे चयो हो त न्याणी ॼमे हा त तूं हिनखे दफ़न करी हा, तो हिनखे दफ़न कोन कयो आहे, इंतिहाई ग़लति कमु कयो अथई। लिहाज़ा हाणे हिनखे तयारु कर। झटपट हुनखे तयारु कराई, विंजारे सिंजारे तेल फुलियल कराई। मूं हुन न्याणी खे भाकुर पातो ऐं गॾु कोडर बि खई। मां हलियुसि आबादी मां, हलंदे आबादी मां निकिरी वियुसि, खोड़ वीराने में आयुसि। वीराने में अची करे मूं खॾ खोटणु शुरू कई। जॾहिं मां खॾ खोटियां पियो त मिटी मूंखे लॻे पई, उहा न्याणी अचे पई, मिटी मुंहिंजी साफ़ करे पई। ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां उहो खॾ हुनखे दफ़न करण जे लाइ खोटियां पियो, मूंखे हुनजे मथां रहम कोन पियो अचे। प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे खोटींदे पघर वहनि पिया। उहो मुंहिंजो कपिड़ो खणी करे पघर उघे पई। मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे रहम तॾहिं बि न पियो अचे हुन न्याणी जे मथां। ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं मूं खॾ खोटे छॾी ऐं ॾिठमि त हिनखे सुठे नमूने सां हिन में दफ़न करे सघां थो पियो, मूं हुन न्याणी खे खयो ऐं हुन खॾ में रखियो। खॾ में रखण खां बाद में हाणे हू ज़िंदा हुई ऐं रड़ियूं पई करे ऐं तड़पे पई। मुंहिंजा प्यारा पैगंबर, मूंखे रहम तॾहिं बि कोन आयो। मूं हुनजे मथां मिटी विझणु शुरू कई। थोरो हिकिड़ो लप विधो, ॿियो लप विधो,
टियों लप विधो त हुन जूं रड़ियूं बुलंद थी वियूं, आसमान ॾारण वारियूं हुन जूं रड़ियूं हुयूं। ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे रहम पोइ बि कोन आयो, मां मुसलसल हुनखे दफ़नाईंदो रहियुसि। ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु वक़्तु अहिड़ो बि आयो जो हुनजी रड़ बाबा ताईं मूं ॿुधी सही, पर हुन खां पोइ हुनजी रड़ न निकिती, मूं हुनखे दफ़न करे छॾियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकु ॻाल्हि ॿुधाए पियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो चेहरे अनवर हेठि हुयो, साईं जन जा नीर बही रहिया हुआ, अखियुनि मां ॻोढ़ा बही रहिया हुआ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ारो क़तार रोए रहिया हुआ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनजी ॻाल्हि ॿुधंदा रहिया। जॾहिं उहो ॻाल्हि मां फ़ारिग़ थियो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवणु लॻो, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा मुंहिंजो इहो गुनाह माफ़ थींदो? क़यामत जॾहिं अल्लाह साईं मूंखे माफ़ कंदो, जो हुन जूं मूं रड़ियूं ॿुधियूं, मूंखे रहम कोन आयो, उहो मुंहिंजा कपिड़ा छंडे पई, मूंखे रहम कोन आयो, उहो मूंखे मुंहिंजे पघर खे उघे पई। ए अल्लाह जा रसूल मूंखे रहम कोन आयो, मूं हुनखे पंहिंजे हथनि सां दफ़न कयो, मथां मिटी विझी छॾी। सोना रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा इहो मुंहिंजो गुनाह माफ़ थींदो? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां सुकूत तारी थी वियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चुप थी विया। थोरी देरि खां पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॻाल्हाइण फरमायो ऐं फरमायो, अल इस्लामु यहदिमु मा कान क़ब्लहु, इस्लाम तो क़बूल कयो आहे, इस्लाम क़बूल करण जी बरकत सां अल्लाह साईं पोयां गुनाह माफ़ करे छॾे थो पियो, पर तो जेको कमु कयो इंतिहाई ग़लति कमु कयो। कलमो पढ़ियो अथई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, इन कलमे जी बरकत सां अल्लाह तबारक व तआला तुंहिंजा पोयां गुनाह माफ़ करे छॾिया आहिनि, पर कमु तो ॾाढो। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला असांखे नियाणियुनि जी इज़त करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, उनजी दीनी तालीम ऐं तरबियत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, जवानी खां पोइ सुठनि ॻाल्हियुनि खे पढ़ाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जिन साथियुनि सुन्नत में पढ़ी